अचर तोखे जेको कुछ करणो आ सिर्फ अॼोकी रात ऐं सुभाण जो ॾींहुं थई। उन खां पोइ इहे समझ त तुंहिंजा हथ कटजी विया ऐं तूं कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदे। शमन, इहा तुंहिंजी महिरबानीअ जो वक़्त अचण खां अॻु में तो मूंखे आगाह कयो। मां तुंहिंजो इहो थोरो उम्र भर न लाहे सघंदुसि। अचर हाणे मोकिलानी न आहे। यारो यारी मुंहिंजी बि दुआ तोसां गॾु आहे। उमेद त तूं पंहिंजे मक़सद में ज़रूर कामयाब वेंदी। शमन, वञण खां अॻु मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुधी छॾ। इन महफ़िल खां पंहिंजनि खे परे रखजांइ, छो त इहा महफ़िल मातम में बदिलजी वेंदी। मातम में असां उन्हनि सां अहिड़ो त कमु कंदासीं जो लाश सुञाणप खां ॿाहिरि निकिरी वेंदा। अचर पोइ वक़्तु वञण खां बहितर आहे त तयारी कर। रात हली ॻोठ में टाकोड़ा था विझूं। टाकोड़ा ऐं अहिड़ो त कमु कयूं जो सभई पंहिंजा घर छॾे बड़मो कनि। बड़मो हा हेबत हा, हाणे ईअं ई कबो। छो त मूं रात जो चोरीअ कुत्ते वारा चक हणण छॾे ॾिना आहिनि। तूं त ॾाढी कोशिश कई त बग़ैर कंहिं नुक़सान जे पंहिंजी इज़त खे आज़ाद करे अचां, पर न यारो न। जबाणी मजूरा मुंहिंजे सब्र खे मुंहिंजी बुज़दिली समझी रहिया आहिनि। बुज़दिली हाणे रात जो न, ॾींहं जो नारा हणी ॻोठ में दाख़िल थींदासीं। नारा हणी दाख़िल थींदासीं ऐं जेको बि साम्हूं ईंदो वियो उन जी कब्र उते खोटींदासीं। भली कुझु बि थी पए, केॾो बि नुक़सान थिए, भली लाशनि जा ढेर लॻी वञनि, भली रत जा दरिया छो न वही वञनि, पर जबाणी मजूअ जे चंबे हेठां आयल पंहिंजी इज़त खे आज़ाद कराइणो आहे। आज़ाद कराइणो आहे। ऐं हिन धरतीअ मथां अहिड़ो त सबक़ छॾणो आहे जो सदियुनि ताईं यादि रहे त सिंध जा वा बनियन ऐं वनियन मथां सिर ॾेई बि ॼाणनि त वठनि बि। रुस्तम, बुरी खबर आए, तमाम बुरी खबर आए। न आसमान फाटो ऐं न ज़मीन ते ज़िलज़िलो आयो ऐं तूं एडी वडी बुरी खबर जी ॻाल्हि पियो करी महमूद। हा रुस्तम हा, इएं समझ त आसमान फाटी चुको आहे। असां वारे दोस्त पीरल खे मूसा खान वारा होटल तां ॿधी खणी विया आहिनि। छा? हा रुस्तम हा, काल सभिनी जे साम्हूं असांजे दोस्त पीरल खे ड्रोड़ाए पंहिंजे ॻोठ खां वेंदे मूसा खान जी औताक ताईं मारींदा विया आहिनि। मूसा खान वो त चाहियो हुयो त हवेली मथां हला न कयां। धीअ मुंहिंजा मारूड़ा इहो न सम्झनि त रुस्तम खान बेगुनाहनि जा लाश लताड़ींदो पंहिंजे ज़िद ऐं क्रोध जे करे वरी मूसा खान जे गिरबान ताईं पहुतो। मूं त सोचियो हुयो त तोसां खुले मैदान ते मुक़ाबलो कयां ऐं तोखे कितरा वांगुरु डोड़ाए मारियां। हाणे मां त इन इंतज़ार में हुउसि, पर तूं पंहिंजनि पादरनि खे पाण कूर पियो करे सनी। हाणे ॾिसां त तोखे तुंहिंजी हवेली जूं दीवारूं कीअं तूं रुस्तम खान जे कहर खां बचाए सघनि, कीअं तूं रुस्तम खान जे कहर खां
कह सकन। रुस्तम हवेली मता हिन वक्त हला करण सा पीरल जी जान के खतरो आए। रुस्तम पहरियां इहो सोच त पीरल के कीअं आजाद करायूं, उन खां बाद में मूसा खान भगो कोन थो वञे। इहो उन माण्हूअ जो कम आहे जंहिं पीरल खे असां वटि ईंदे ॾिठो ऐं वञी मूसा खान वटि मुख़बरी कई। हाणे पतो लॻाए त इहो माण्हू केरु ऐं किथां जो आहे। इहा पूरी ख़बर खणी आयो आहियां, पूरी ख़बर। जेकॾहिं ख़बर खणी आयो आई त पोइ ॿुधाए, जल्दी ॿुधाए त उहो कम वक़्त केरु आहे जंहिं पंहिंजे मौत खे आवाज़ ॾेई रुस्तम ख़ान सां वेर पातो आहे। ॿुधाए महमूद, ॿुधाए। होटल मालिक ॻाल्हि कई त मुजीब वारनि सां गॾु अॻियां मज़हर हुयो जंहिं पीरल जी निशानदी कई। मज़हर? हा रुस्तम, मज़हर। मां उनखे चङी तरह सुञाणा। चमचो आहे चमचो मूसा खान ऐं कमाल खान वारनि जो। सिर्फ़ एतिरो ॿुधाए त हू रहे किथे थो ऐं असांखे किथे मिलंदो। रुस्तम इहो बाडर जो अथई, बाडर जो। छा बाडर में अहिड़ियूं बीमारियूं मौजूद आहिनि ऐं मूंखे ख़बर ई नाहे। हल महमूदा, बाक़ी ॿिया कम पोइ कंदासीं। अच। नसीबा, खुदा न करे जेकॾहिं तुंहिंजा भाइर असां ॿिन्ही खे अलॻि करे तोखे पाण सां गॾु वठी विया त पोइ तूं छा कंदीअ? तो बिन मां मौत खे क़बूलींदसि। आचल, मां मौत खे क़बूलींदसि। या त अदी खे खत्म करणो पवंदो या त अदी जो निकाह करे इहो सूर मथे मां हमेशा जे लाइ खत्म करणो पवंदो। मां मौत खे क़बूलींदसि, पर निकाह जे मथां निकाह कॾहिं कोन कंदसि, कॾहिं कोन कंदसि, कॾहिं कोन कंदसि। खुदा जो वास्तो थी रुस्तम, खुदा जो वास्तो थी, राम कयो, खुदा जो वास्ते राम कयो। बस कर, मां चवां तो बस कर। राम राम खुदा जे वास्ते असां ते राम कयो। तव्हां जहिड़नि गंदनि कीड़नि ते राम कयां त धरती जे छाती ते वतन गंद कंदा। रुस्तम एतिरो दरिया दिल आहे जो धरती जे नासूरनि खे छॾे ॾे। मथे तो रुस्तम खान, असां अहिड़ो को बि ॾोह कोन कयो आहे जंहिंजी एॾी वॾी सज़ा पियो ॾिनी। तव्हां मुंहिंजे दिली दोस्त पीरल जी मुख़बरी करे वञी मूसा खान वटि कैद करायो। हाँ,
रुस्तम खान ये हिन जा कम ते हिन जा न न मुझो कम यो नहीं यकीन कर रुस्तम खान यकीन कर यो हिन जो कम ते बस बस मां चवां तो विझो ॿई हिक ॿिए जे कड़नि में था हथ विझो कड़नि में अरे ॿुधो कोन रुस्तम खान छा चयो विझूं था अरे औरतिया हिन कर कन तू विझ मुझे कननि में हथ काबू को जाए उतार गयो हाँ एक चार बस बस मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजो दिली दोस्त पीरल किथे आहे मूसा खान जी कैद में हाँ मूसा खान जी कैद में आहे त पोइ हाणे तूं असां सां हल हल जेसीं ताईं मूसा खान मुंहिंजे दोस्त खे न छॾींदो तूं असां वटि कैद हूंदे हल रुस्तम खान मुझे एवज में मूसा खान तुझे दोस्त के आजाद कौन कंदुई हाँ हिन जे करे आजाद कंदुसि ए मूसा खान जो खास माण्हू थी नूर मिठे जो कसम जी मां रेश मूसा खान जो माण्हू आहियां तो तूं भी त कमाल खान जे लाइ मुखबरी करींदो पर मां त न आहियां न मुझे करे कीअं छॾींदुसि रुस्तम खान मूंखे खुदा जी ज़ात जो कसम आहे त ही मज़ार जो कोन कमाल खान जो खास माण्हू अथई वेझे में वेझो इन कमाल खान जी मुखबरी ते त तव्हांजे दोस्त खे कैद कयो अथनि त पोइ बस बस इन समझ त असां हिन खे पाण सां वठी था वञूं वॾी चइजांइ पंहिंजे पीउ खे ॿुधाइजांइ पंहिंजे पीउ खे त जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो दोस्त मूं वटि न पहुतो त हिन कुत्ते जो लाश तुंहिंजे पीउ खे मिलंदो हाँ हाँ वठी वञोसि मां रेस खे न्यापो ॾींदुसि हल मां चवां थो अॻे हल मेरे जुड़ल पारा तथी वरी रेस के मुझे तरफों पछड़े कुरान भी लाए ॾिजांइ अरे हल वही मर वॾो आहे मुंहिंजी जाह वलाइण जे लाइ मां बि ॿ ॾींहं त रेस खे कोन ॿुधाईंदोसांसि भली मारे लाश उछला छॾियनिसि कुता पटनिसि लाश खे चाचा ये हेठां ई मथां ई पियूं हलंदियूं आहिनि थोरी थोरी ॻाल्हियुनि ते मिटरी माइटियूं ख़तम न आहिनि थींदियूं छो सभु ॻाल्हियूं विसरी वियव घर वेठे असांजो पटको लाहे रत में ॻाढ़ो करे सॼे ॻोठ में ख्वारी कयव त पढ़ियल खे पंहिंजे नाठी पादर हया आहिनि अरे इन खां वधीक तव्हां असांजी कहिड़ी बेइज़ती कंदो पढ़ियल खान गुज़री खे यादि करण सां कहिड़ो फ़ाइदो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मुंहिंजे न्याणीअ खे हितां खां वठी सॼी गिटीअ में गेलींदा विया वञी घर बंदि कयूं मुंहिंजे वॾीअ न्याणीअ खे तड़े घर मां कढियऊं धिके कढियऊं चाची मूंखे बि ऐं मुंहिंजे बचाए बचड़े खे बि दिलि ते बि कुटियऊं वॾियूं न इंसाफ़ी चलनि बा वॾियूं न इंसाफ़ियूं खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अबा तव्हां खां जेको पुॻो असां सां जुठियूं कयो हाणे कहिड़ो मुंहुं वठी आया आहियो असांखे परचाइण जे लाइ चाची न ग़लतियुनि जी त तव्हां खां माफ़ी वठण आया आहियूं वाह रे मजदूबा अगे बेरे गिटी में दबू कुआं लाइ तयार थी हिन मज़वादी माफ़ी तो वती पुट बचाया जे माठ करे वेंदे त असां वॾा कंहिं मक़सद ते पहुचंदासीं चबो त मां अञा वॾे में समाज न आहियां तो भाऊ जमाल तुंहिंजे छोकिरनि असां सां घटि नाहे कई असां तव्हां सां जेतिरियूं बि चङायूं कयूं ओतिरियूं तव्हां असांखे मंडायूं गीचीअ में विझियूं भाऊ पढ़ियल ॿेली जी टोपी बेड़ अथव इन खां वधीक असां तव्हांखे ॿियो कुझु बि नथा चई सघूं बस भाऊ जमाल बस असां सभु कुझु छॾियोसीं भाऊ हाय हाय खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जे तव्हां पहिरियों इहो सोचो हा त अॼु इहे टोपियूं लाहिणियूं न पवनि हा तव्हांखे बस अम्मा कई त घणी अथनि पर जेको थियो उनखे छॾ हाणे बसड़ी अंबड़ असां बस कईसीं असां पर अदा मूंखे इहो त ॿुधाए त हाणे त असांजे छोकिरीअ खे असांजे घर अचण वञण खां न झलींदव न
अदी असां तुंहिंजी छोकिरी खे त कोन रोकींदासीं, पर असां पंहिंजी नियाणी बि तुंहिंजे हवाले करण आया आहियूं। भाऊ जमाल, छा मक़सदु आहे तव्हांजो? चाचा, ॻाल्हि में वर वकड़ विझी कोन चवंदासीं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अबा पोइ सिधी ॻाल्हि कयो न खणी। चाची, दरअसल ॻाल्हि इहा आहे त आचार जो रोज़ रोज़ हिन ॻोठ में अचण ऐं ॻोठ वारनि जो सुकून बर्बाद थियण करे रईस असां ते ज़ोर भरियो आहे त पंहिंजी भेण जी शादी कराए छॾियो। छा नसीबा जी शादी? पर अबा, नसीबा जो त आचर सां निकाह थियल आहे। चाची ना आचर कमीने कुत्ते जो असांजे अॻियां नालो न खणंदी कर। इन असां सां धोखो कयो, धोखो, ऐं असां हिन निकाह खे तस्लीम नथा कयूं। असांजे भाउ जो कातिल? चाची, छा असां उनखे क़बूल कंदासीं? न चाची, न। इन खां सुठो आहे त असां पंहिंजी भेण खे घुटो ॾेई मारे छॾियूं। भाऊ परेल, इहा हिकिड़ी भुल हुई जेका न्याणी करे वेठी। छा उन भुल जे करे असां न्याणी जी ज़िंदगी खसे वठूं? न भाऊ परेल, न। असां खां एॾो वॾो कीस न करायो। हा दा, ग़लतियूं कंहिंखां न आहिनि थियूं। इंसान ग़लतीअ जो घर आहे, पर माफ़ करणु सभ खां वॾी दिलेरी आहे। दा, इहा ई ॻाल्हि आहे चाचा, इहा ई ॻाल्हि आहे। इन करे असां पंहिंजी दिलि ते पत्थर रखी इहो फ़ैसिलो कयो आहे त अदी जी शादी कराए छॾियूं। अबा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। तव्हां भाइर आहियोसे, ज़रूर न्याणीअ जे लाइ को मुनासिबु सोचियो हूंदव। चाची, हिन ॻोठ में घणा रिश्ता आहिनि, पर असां धारियुनि में रिश्तो करणु नथा चाहियूं। इन करे तव्हांजो अची दर खड़कायो आहे। अबा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। नसीबा जे लाइ हिते कहिड़ो मुनासिबु रिश्तो आहे जो तव्हां असांजे घर जी चावठी टपी आया आहियो? खैरल चाची, खैरल, खैरल बि त असांजो पंहिंजो आहे। अदा, तुंहिंजा भाग था खुलनि, भाग। जवार पुटिया, खणी जो खैरल असांजो पंहिंजो आहे, पर हिन वक़्तु हू असां वटि महिमान आहे, ऐं एॾो वॾो फ़ैसिलो असां खैरल जे मथां माण्हू नथा चाहियूं। अबा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हाणे जेकॾहिं खैरल जा वारस त हीअ हिकिड़ी भाॼाई वेठी अथसि, ओ भाउ वेठो अथसि। वॾी ॻाल्हि त खैरल पाण बि वेठो आहे। हाणे जे हिननि खे इहा ॻाल्हि क़बूल आहे त पोइ असांजे मथां कहिड़ो भार? कीअं परियल? खैरल, तो में बि असां कुझु दाणा ॾिठा आहिनि। इन करे पंहिंजे घर जी इज़त तुंहिंजे हवाले करणु चाहियूं था, ऐं असांखे पूरी पक आहे त तूं उन इज़त जी पूरी रखवाली करे वेंदे। खैरल, ख़ामोश छो आहे? हा, इन जी वर्दी छो नथो ॾे? इहो रिश्तो असांखे क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। न दा न, इहो रिश्तो मूंखे क़बूल न आहे। छो खैरल, छो? आख़िर छो असांखे तूं पंहिंजो बनाइण खां इनकार थो करी? जबार, इन रिश्ते क़बूल करण खां पहिरियां मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जेके तव्हांखे क़बूल करणा पवंदा। ॻाल्हि कर खैरल, असांखे तुंहिंजो हर शर्त क़बूल हूंदो। शादीअ खां पोइ मां हिते कोन रहंदुसि, बल्कि पंहिंजी घरवारीअ खे साण करे पंहिंजे ॻोठ हलियो वेंदुसि। ऐं हा, सुभाणे ईअं न थिए त शादी करण खां पोइ मां ॻोठ वञण जी तयारी कयां ऐं तव्हां पंहिंजी भेण खे वरी हिते विहारे छॾियो। शादी खां पोइ हू तुंहिंजी इज़त आहे। भले तूं पंहिंजे ॻोठ हलियो वञी या कारे पाणी हलियो वञी, असां तोखे कोन रोकींदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ इहो रिश्तो मूंखे क़बूल आहे। पोइ हाणे हिकु शर्त असांजो बि आहे।